अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजे पंहिंजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी ते तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां तव्हांजो टीचर अब्दुल सिंधी। जी दोस्तों, अॼु जो जेको वीडियो आहे या जेको ट्यूटोरियल वीडियो आहे उन जो तालुक़ु विंडोज़ सां आहे। छा दोस्तों तव्हांखे इहा ख़बर आहे त विंडोज़ जी बूटेबल USB जेका असां हिकिड़ी विंडोज़ ठाहींदा आहियूं उन जी जाइ ते असां 2 खां 3 विंडोज़ बूटेबल USB में ठाहे सघूं था। तव्हांखे न आहे ख़बर त छो जे तव्हांखे असीं इहो सेखारियूं था त हिकिड़ी USB में 3, 4 या उन खां वधीक विंडोज़ कीअं ठाहिजनि। वीडियो शुरू करण खां पहिरीं उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि जेके दोस्त अॼु पहिरियों चकर असांजे चैनल ते आया आहिनि या पहिरियों दफ़ो असांजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश आहे त सभ खां पहिरीं असांजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी खे सब्सक्राइब कनि ऐं साण गॾु बेल आइकन खे ज़रूरु दॿाइनि त जीअं असां जेके बि लेटेस्ट वीडियो ठाहियूं था उहे उन्हनि ताईं पहुची सघनि। त शुरू कयूं था अॼु जो वीडियो। सभ खां पहिरीं असांखे जे सॉफ्टवेयर जी ज़रूरत आहे उन जो नालो आहे WinUSB AIO। AIO जो मतिलबु आहे ऑल इन वन। जी दोस्तों, इहो असांजो सॉफ्टवेयर ओपन थी चुको आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी कंप्यूटर स्क्रीन ते WinUSB 3.7.01 इहो हुनजो वर्ज़न आहे। IO जो मतिलबु तव्हांखां सम्झाए चुको आहियां। दोस्तों, हिन सॉफ्टवेयर में तव्हां जेको सो केतिरियूं ई विंडोज़ हिकिड़ी USB में क्रिएट करे सघो था, बशर्ते कि तव्हांजी USB में एतिरो स्पेस हुजे या एतिरी वॾी तव्हांजी USB हुजे। त असां स्टार्ट कयूं था। पहिरीं ISO ते क्लिक कंदासीं। ISO ते क्लिक करे असां हुनखे पंहिंजो बूटेबल इमेज खणी ॾींदासीं जेको असांजे सिस्टम में पहल हुजे। जीअं तव्हां वटि पहल न आहे त तव्हां डाउनलोड करे सघो था। पहिरीं असीं विंडोज़ 8 खे क्लिक कंदासीं, ओपन कंदासीं त इहो हुनखे रीडिंग डिस्ट्रीब्यूशन जे ऑप्शन में अची वेंदो रहंदो। जीअं ई रीडिंग डिस्ट्रीब्यूशन जो ऑप्शन कंप्लीट थींदो त तव्हांखां ओके जो पुछंदो। तव्हां ओके कंदा त इहे तव्हां विंडोज़ 10 जेको सो तव्हांजी डिस्ट्रीब्यूशन लिस्ट में अची वेंदी। उन खां पोइ असां छा कंदासीं, वरी ISO इमेज ते क्लिक कंदासीं। वरी ॿी विंडोज़ जो जेको ISO इमेज आहे उन ते क्लिक कंदासीं, ओपन कंदासीं त सेम प्रोसेस रीडिंग डिस्ट्रीब्यूशन जो हलंदो, जंहिंखां पोयां उहो तव्हांजी डिस्ट्रीब्यूशन लिस्ट में अची वेंदी रहंदी। उन खां पोइ असां वरी सेम तरीक़े सां ISO इमेज जी जेको ऑप्शन आहे उन ते क्लिक कंदासीं ऐं असांजी जेका विंडोज़ असां वटि हिन वक़्तु अवेलेबल आहे उन ते क्लिक कंदासीं ऐं उनखे ओपन कंदासीं त इहो रीडिंग डिस्ट्रीब्यूशन जो ऑप्शन शुरू थी वेंदो रहंदो। ओके कयो। ओके करण खां पोयां तव्हां छा कंदा, पंहिंजी जेका USB ड्राइव आहे उनखे कनेक्ट कंदा पंहिंजे PC सां। जीअं हिन वक़्तु मूं कनेक्ट कई आहे पंहिंजी USB पंहिंजे PC सां। कनेक्ट करण खां पोयां तव्हां नेक्स्ट ते क्लिक कयो। जीअं तव्हां नेक्स्ट ते क्लिक कंदा त ही तव्हांखां फॉर्मेट जो तव्हांखां ऑप्शन पुछंदो जेको ऑटोमेटिकली हू करे छॾींदो। तव्हांखे उन ते यस ते क्लिक करे वरी यस ते क्लिक कंदा त इहो फॉर्मेटिंग जो ऑप्शन शुरू थी वेंदो रहंदो। तव्हांजी पहिरीं USB ड्राइव खे सॉफ्टवेयर फॉर्मेट कंदो, जंहिंखां पोयां उन में डिस्ट्रीब्यूशन वारियूं जेके फाइलूं आहिनि से क्रिएट थींदियूं। उन खां पोयां बर्निंग जो जेको कमु आहे उहो शुरू थींदो। इन में थोरो टाइम लॻंदो ऐं टोटल 3 विंडोज़ ठाहिण में तक़रीबन 15 खां 20 मिंट लॻी था वञनि। तव्हांजा अॻियां ऑप्शन लिखिजी बि अचे राइटिंग UEFI NTFS बूट पार्टीशन क्रिएट थिए पियो असांजी USB में। इहो थोरो प्रोसेस वठंदो, जेको प्रोसेस थोरो टाइम वठंदो, जंहिंखां पोइ इहो पंहिंजे कम ते शुरू थी वेंदो रहंदो। जी दोस्तों, हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया हूंदा त असांजी जेका सभिनी खां टॉप ते विंडोज़ रखियल हुई विंडोज़ 7 उहा हिन वक़्तु जेको सो एक्सट्रेक्टिंग फाइल जो कम में अची वई आहे। एक्सट्रेक्टिंग फाइल जो मतिलबु आहे त जेको सो सॉफ्टवेयर जेको बूटेबल इमेज आहे उन मां फाइल्स खे कॉपी करे तव्हांजी USB ड्राइव में छॾे रहियो आहे। इहो प्रोसेस थोरो टाइम वठंदो, कुझु जेको सो 5 खां 6 मिंट वठंदो। तेसिताईं तव्हां वेट कयो जेसिताईं इहो प्रोसेस पूरो थिए। उन खां पोइ विंडोज़ 10 जो बि सेम प्रोसेस हलंदो, विंडोज़ 8 जो बि सेम प्रोसेस हलंदो। जीअं जीअं इहो प्रोसेस हलंदो बि तीअं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं पिया ऐं विच में जेको वीडियो आहे असां उनखे कट कंदा वेंदासीं, छो जो एतिरो वॾो वीडियो थींदो त तव्हां बि बोर थी पवंदा ऐं ज़्यादा टाइम न वठण जे करे वीडियो ज़्यादा वॾो न थिए, इन जे लाइ असां उनखे कट कंदे वेंदासीं। त दोस्तों, थोरो वेट कयो जेसिताईं विंडोज़ 7 जूं फाइल्स जेके आहिनि से कॉपी थी वञनि हलियूं। ओके दोस्तों, वेट कयो। जी दोस्तों, हिन वक़्तु तव्हां मुंहिंजी कंप्यूटर जी स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदा त WinUSB सॉफ्टवेयर में हिन वक़्तु असांजो जेको समूरो प्रोसेस हली रहियो बूटेबल
USB ठाहिण जे लाइ उहो पूरो थी चुको आहे ऐं हिते फिनिश्ड लिखी अची चुको आहे। हाणे असीं छा कंदासीं, ओके ते क्लिक कंदासीं ऐं कंटिन्यू ते क्लिक कंदासीं। कंटिन्यू ते क्लिक करण खां पोइ हाणे इहो वरी सेम तरह सां ऑप्शन अचे पियो, पर असांखे हिनखे नेक्स्ट न आहे करिणो, छो जो असांजी फाइल्स ऑलरेडी जेको सो USB ते तैयार थी चुकियूं आहिनि। ऐं हिते बि लिखियो पियो आहे ऑलरेडी ऑन USB, विंडोज़ 8 ते, विंडोज़ 10 ते, विंडोज़ 7 ते सेम प्रोसेस लिखियलु आहे। हिन असां छा कंदासीं, हाणे हिन सॉफ्टवेयर खे क्लोज़ कंदासीं। क्लोज़ करण खां पोइ असां माई कंप्यूटर खे ओपन कंदासीं। जी हिते असांजी USB शो थी रही आहे, मगर हुन ते को बि लोगो वग़ैरह न आहे। असां हुनखे अनप्लग करे वरी प्लग इन कंदासीं। जी दोस्तों, हिन वक़्तु असांजी USB ड्राइव पूरी तरह सां तैयार थी चुकी आहे। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो जेको वीडियो आहे उहो तव्हांखे ज़रूरु जेको सो पसंदि आयो हूंदो ऐं इहा मालूमात तव्हांजी ॼाण में इज़ाफ़ो कंदी। त दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे अॼु जो वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, कमेंट कजो ऐं शेयर कजो। साण गॾु असांजे चैनल खे सब्सक्राइब करे असांजी हौसला अफ़ज़ाई कजो। असीं वठूं था तव्हां खां हाणे इजाज़त ईंदड़ वीडियो ताईं। ख़ुदा हाफ़िज़।